Audio Jungle. रोज़गार रहियो को बुख्यो आ पपन जे वसीले थी पियो सुख्यो आ ओ बेरोज़गार रहियो को बुख्यो आ पपन सूमरे जे वसीले सुख्यो आ अञा लाण काणे में माण्हू मिठा थी अञा लाण काणे में माण्हू पया थी पपन सूमरे खे खुदा ॾे हयाती पपन सूमरे खे खुदा ॾे हयाती गरीबन जो हमदर्द ऐं आहे साथी पपन सूमरे खे खुदा ॾे हयाती पपन सूमरे खे खुदा ॾे हयाती दुखन में हू कंहिंखे ॾिसी न आहे सघंदो आहे पाण दुख में ख़ुशि ॿियनि खे रखंदो। मां ग़रीब मिस्किन रेड़ियारो आहियां मुंहिंजी रेड़ीअ खे बाहि लॻी वई आहे ख़ुदा कारण मां सनंदी वारनि खे अपील थो कयां त मूंसां मदद कई वञे जीअं मां पंहिंजे बचड़नि जी पंहिंजे भाइरनि जी रोज़ी करे सघां महिरबानी करे ख़ुदा कारण मूंसां मदद कई वञे। कुझु ॾींहं पहिरियां अब्दुल फताह आयो जेको गजनपुर चौक ते मुंगेरा खपाईंदो हो जंहिंजे दुकान में अचानक बाहि लॻी वई उन दुकान में अढाई बोरियूं मुंगेरनि जूं सड़ी रख बणिजी वियूं ऐं रेहड़ी बि मुकमिल रख बणिजी वई। मां अपील कई अलाह पाक ख़ुशि करे बादनान सिंधी जेको जगमाबाद जो आहे दोस्त जे रेहड़ी उनजे तवसुस सां थी वई बाक़ी मुंहिंजो फ्रेम ठहंदो फ्रेम इंशाअल्लाह उहो तयारु थी वेंदो ऐं मां अलाह वारनि खे वरी बि अपील थो करियां तावन कयो ताकी मां दोस्त खे मुंगेरा रखी ॾियां ऐं हिकु चकर वरी उहो पंहिंजे बचपन जो रोज़गार करे सघे। महिरबानी त पोइ वरी मां दोस्त